न्यू सैदाबाद वेझो ॻोठ पुराणे सैदाबाद में ज़रई ज़मीन जे तकरार तां ट्रैक्टर सां हर काहिण खां मना करण ते ॻोठ खॾ वारा हाजाणा सां तालुक़ रखंदड़ हाजाणा बिरादरी जे माण्हुनि कमदार कुर्बान हाजाणो ऐं हबीब हाजाणो जी अॻवानी में शीदी बिरादरी ते हमिलो करे हिकु औरत शमीम समेत 6 ॼणनि हर हिकु काज़ी उस्मान शीदी सिंगार शीदी प्यार अली शीदी लखी शीदी ऐं लखमीर शीदी खे कुहाड़ियुनि जा धक हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे न्यू सैदाबाद तालुक़ अस्पताल में आंदो वियो जिते ज़ख़्मियुनि खे शुरूआती तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ लम्स अस्पताल हैदराबाद उमाणियो वियो आहे।